अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु असां अहिड़े मुक़ाबले जो ज़िक्र कंदासीं जंहिंजो सिधो सो असरु टॉप 4 ते पवंदो। अॼु श्रीलंका ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं आहिनि। हिन इवेंट में न्यूज़ीलैंड जी टीम 8 मैचूं खेॾियूं आहिनि, जंहिंमां 4 में उन्हनि खे कामयाबी हासिल थी आहे ऐं 4 में उन्हनि खे शिकस्त थी आहे। ॿी तरफ़ श्रीलंका जी टीम 8 मैचनि मां सिर्फ़ु 2 खटियूं आहिनि, उन्हनि खे 6 में शिकस्त थी आहे। हीअ मैच चिन्नास्वामी बेंगलोर जे मैदान ते थींदी ऐं अॼोकी मैच में जेको आहे उहो 90% बरसाति जा इम्कान ॿुधाया पिया वञनि। मतिलबु त 1:30 वॻे जॾहिं मैच शुरू थींदी उन वक़्तु कुझु तक़रीबन 65% बरसाति जा इम्कान आहिनि, जॾहिं त शाम जो 3:30-4 जे विच में उहे इम्कान बरसाति जा 90% थी वेंदा, जंहिंजे करे मौसमियात जे माहिरनि मुताबिक़ अॼोकी मैच थियणु ॾाढी मुश्किल आहे। बहरहाल जेकॾहिं मैच थिए थी त उन में न्यूज़ीलैंड लाइ कामयाबी ज़रूरी आहे। न्यूज़ीलैंड जी टीम हींअर पॉइंट्स टेबल में 4थे नंबर ते आहे, जॾहिं त श्रीलंका जी टीम 8 नंबर ते आहे। जेकॾहिं न्यूज़ीलैंड खे पंहिंजो टॉप 4 में पंहिंजी पोजीशन बरक़रार रखणी आहे या टॉप 4 में फाइनल थियणो आहे त उनखे अॼु श्रीलंका खे एनी हाउ शिकस्त ॾियणी पवंदी। हालांकि न्यूज़ीलैंड जी टीम गुज़िरियल मैच में पाकिस्तान ख़िलाफ़ु 400 जो हिकु वॾो हदफ़ ठाहियो, पर बरसाति सभु मुतासिर थियण जे करे मैच उहा पंहिंजो पाकिस्तान DL मैथड तहत खटे वियो। ॿी तरफ़ श्रीलंका जी टीम जेका गुज़िरियल मैच में पंहिंजो बांग्लादेश ऐं उनखां अॻु भारत ख़िलाफ़ु बदतरीन शिकस्त खाई चुकी आहे, सो अॼु उहा फाइट बैक करे सघे थी। सो ॾिसूं त अॼु न्यूज़ीलैंड कहिड़ी रीति पंहिंजी पोजीशन टॉप 4 में ठाहे थी, ॿी तरफ़ पंहिंजो श्रीलंका कहिड़ी रीति फाइट बैक करे थी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।